पीटीआई जे बानी तरफ़ां शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ हितक इज़्ज़त केस में पंजाब असेंबली जे स्पीकर मोहम्मद अहमद ख़ान शाहिद तौरु अहम बयान रिकॉर्ड करायो ऐं इमरान ख़ान जे इल्ज़ामनि खे कूड़ो करार ॾेई छॾियो। सेशन जज लाहौर यलमाज़ गनी 10 अरब रुपयनि जे हितक इज़्ज़त केस में शहबाज शरीफ़ जे शाहिद पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक अहमद ख़ान खे तलब कयो हो, जंहिं ते मलिक अहमद ख़ान अॼु अदालत में पेश थी पंहिंजो बयान रिकॉर्ड करायो। मलिक अहमद ख़ान पंहिंजे बयान में चयो त पीटीआई जे बानी शहबाज शरीफ़ ते रिश्वत वठण जा कूड़ा इल्ज़ाम लॻाया। अप्रैल 2017 में पीटीआई जे बानी इल्ज़ाम लॻाया जेके मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते नशर कया विया। मुंहिंजो शहबाज शरीफ़ सां पार्टी तालुक़ आहे। शहबाज शरीफ़ वज़ीर आला ऐं वज़ीर आज़म जी हैसियत सां अवाम जी ख़िदमत कई। मुंहिंजे ख़्याल में बानी पीटीआई जे इल्ज़ामनि ज़रिए शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा कई वई, जंहिंखां पोइ अदालत ईंदड़ ॿुधणीअ लाइ शहबाज शरीफ़ जे वधीक शाहिदनि खे तलब करे वरितो ऐं केस जी वधीक ॿुधणी 13 दिसंबर ते मुलतवी करे छॾी। FIA एंटी करप्शन सर्किल इस्लामाबाद मेगा करप्शन स्कैंडल में वॾी कार्रवाई कंदे 71 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो ऐं 20 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार थियलनि में 9 सरकारी ऑफिसर शामिल आहिनि, जिन में 4 सीनियर ऑडिटर ऐं 1 असिस्टेंट अकाउंट ऑफिसर शामिल आहे। जवाबदारनि ते वफ़ाक़ी टैक्स ऑफिस जे ऑफिसरनि ऐं अहलकारनि सां मिली करे जाली TR 32 चालान फार्म ज़रिए गैर क़ानूनी तौर ते स्टाम्प पेपर, कोर्ट फीस ऐं परॾेही बिल जारी करण समेत सरकारी खज़ाने में मुक़रर कयल फीस जमा न कराए करोड़े रुपयनि जा माली फ़ाइदा हासिल करण जा इल्ज़ाम आहिनि। शुरूआती अंदाज़नि मूजिबि क़ौमी ख़ज़ाने खे तक़रीबन 20 करोड़ 96 लख रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। FIA जो चवणु आहे त वधीक नुक़सान जो अंदाज़ो गुज़िरियल 10 सालनि जी फॉरेंसिक ऑडिट खां पोइ लॻायो वेंदो। गिरफ़्तार जवाबदारनि जी जांच जारी आहे ऐं मेगा करप्शन स्कैंडल में मुलविस ॿियनि माण्हुनि खे गिरफ़्तार करण लाइ छापा हया पिया वञनि। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे 4 रुकनी वफ़द चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह सां मुलाक़ात कई। इजलास में सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन मोहम्मद अली खोसो, चेयरमैन एम्प्लॉइज़ अलायंस हाजी अशरफ हस्केली ऐं ॿिया नुमाइंदा मौजूदु हुआ। इजलास दौरान सरकारी मुलाज़िमनि जे मुतालबनि ते अॻुभराई जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध जे तर्जुमान मूजिबि चीफ सेक्रेटरीअ खे पेंशन, DRA अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस ऐं ॿियनि मुतालबनि बाबति पेशरफ़ ते ब्रीफिंग ॾिनी वई। चीफ सेक्रेटरी सिंध कमेटीअ खे हिदायत कई त 15 ॾींहंनि अंदरि हुकूमत खे पंहिंजूं सिफ़ारिशूं मोकिलीनि। सिंध में ख़ानगी स्कूलनि खे सियारे में मख़सूस रंग या डिज़ाइन जा स्वेटर जैकेट पाइण जी पाबंदीअ खां रोके छॾियो। डायरेक्टोरेट ऑफ प्राइवेट इंस्टीट्यूट सभिनी ख़ानगी स्कूलनि खे हिदायत जारी कई आहे। एडिशनल डायरेक्टर प्राइवेट इंस्टीट्यूशन सिंध राफ़िया जावेद मूजिबि ॿार सियारे में पंहिंजे पसंदि जा गरम कपिड़ा ऐं जैकेट पाए सघंदा। स्कूल इंतिज़ामिया ॿारनि खे मख़सूस गरम कपिड़ा पाइण ते मजबूर न कंदी। कानून जी भञकिड़ी कंदड़ स्कूलनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ॿार कंहिं बि रंग ऐं डिज़ाइन जो गरम जैकेट पाए सघनि था। ताज़ो आलमी दहशतगर्द वाक़िअनि में अफ़गानिस्तान जो किरदारु साम्हूं आयो आहे। पाकिस्तान में दहशतगर्दी, अमरीका में फायरिंग ऐं ताजिकिस्तान में चीनी मुलाज़िमनि ते ड्रोन हमला सभु उन सां ॻंढियल आहिनि। गॾियल क़ौमुनि जी हिकु रिपोर्ट मूजिबि अफ़गान तालिबान हुकूमत पारां दहशतगर्द ग्रुपनि खे महफ़ूज़ पनाहगाहनि जी फ़राहमी इलाइक़ाई सलामतीअ लाइ हिकु ख़तरो आहे। सॼी दुनिया अफ़गान सरज़मीन ते दहशतगर्दनि जी मौजूदगीअ ते मोहर लॻाए छॾी आहे, पर भारत अफ़गानिस्तान सां लाॻापिया वधाए रहियो आहे। अफ़गान परॾेही वज़ीर अमीर ख़ान मुत्तकी अक्टूबर 2025 में भारत जो दौरो कयो ऐं केतिरनि ई मुआहिदनि ते सयूं कयूं। जॾहिं अफ़गान परॾेही वज़ीर भारत जे दौरे ते हो, तॾहिं अफ़गानिस्तान तरफ़ां पाकिस्तान ख़िलाफ़ जारियत जारी हुई। साउथ चाइना मॉर्निंग सपोर्ट जे मुताबिक़ भारत ऐं अफ़गानिस्तान हिक ॿिए जे मुल्कनि में पंहिंजनि सिफ़ारत खाननि में वापारी नुमाइंदा मुक़ररु कंदा। अफ़गानिस्तान ऐं भारत विच में वधंदड़ लाॻापियनि ॾखण एशिया में बदिलजंदड़ सियासी सूरतहाल खे वधीक ॾुखियो करे छॾियो आहे।